अस्सलाम वालेकुम, मां असलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थॉट्स। हिन लेक्चर में असी एडिशन एंड सब्ट्रैक्शन ऑफ फ्रैक्शन सिखंदासीं। फ्रैक्शन जे बेसिक क्लासेस खां पोइ असां हाणे ऑपरेशन ऑफ फ्रैक्शन ते पहुता आहियूं। असां उन में पहिरियों जेको टॉपिक खयो आहे उहो आहे एडिशन एंड सब्ट्रैक्शन ऑफ फ्रैक्शन। हिन एडिशन ऐं सब्ट्रैक्शन खे असां ॿिनि सेक्शन्स में पढ़ंदासीं। फर्स्ट ऑफ ऑल जेको ट्रेडिशनल मेथड आहे, त हिकु रवायती तरीक़े सां या जेको बुक्स में असांखे कॉमन मेथड मिलंदो आहे, त उन तरीक़े सां असां हिन खे हल करण जी कोशिशि कंदासीं। सेकंड ते हिकु अधु ट्रिक ते असां ॻाल्हाईंदासीं त असां हिन खे जल्दीअ में कीअं सॉल्व करे सघूं था। सो फर्स्ट ऑफ ऑल असां जेको ट्रेडिशनल मेथड आहे एडिशन एंड सब्ट्रैक्शन जो, हुन ते ॻाल्हाईंदासीं। मूं हिते लिखियो आहे लाइक ऐं अनलाइक। हाणे लाइक ऐं अनलाइक फ्रैक्शन असां शुरूआत में ई डिस्कस करे आयासीं त लाइक फ्रैक्शन छा खे चइबो आहे, अनलाइक फ्रैक्शन छा खे चइबो आहे। एडिशन जे अंदरि बि लाइक फ्रैक्शन जी बि एडिशन थींदी आहे, अनलाइक फ्रैक्शन जी बि एडिशन थींदी आहे। हाणे लाइक फ्रैक्शन असांखे ख़बर आहे, एडिशन में अगरि ॾिसूं त लाइक फ्रैक्शन छा आहे, जंहिंजा छेद साॻा हुजनि। हाणे ही कहिड़ो आहे, लाइक फ्रैक्शन आहे। ऐं लाइक फ्रैक्शन जी एडिशन कीअं थींदी आहे, यादि रखो त जॾहिं बि जंहिंजा छेद साॻा हुजनि, विच ते निशानी प्लस हुजे या माइनस हुजे, त असां छा कंदासीं, छेद साॻियो रखंदासीं ऐं मथियां पाण में जोड़ कंदासीं। ठीकु आहे। त लाइक फ्रैक्शन जी एडिशन असां कहिड़े तरीक़े सां कईसीं, त जंहिंजा छेद साॻा हुजनि त उहो साॻियो छेद रखंदासीं, मथियां अंग पाण में जोड़ कंदासीं। अहिड़े ई तरीक़े सां असांजी माइनस आहे 4/5 माइनस 2/5। हाणे हे ॾिसूं था त हे बि लाइक फ्रैक्शन आहे। छो त हिन जा छेद साॻा आहिनि। छेद असां साॻियो रखंदासीं, मथियां पाण में कट कंदासीं, यानी हिते चइनि मां 2 वेंदा त हिते असांजा घणा बचंदा, 2 बचंदा। त अहिड़े तरीक़े सां एडिशन लाइक में कीअं थींदी आहे, छेद साॻियो रखो, मथियों कट हुजे त कट कयो, जोड़ हुजे त जोड़ कयो। नेक्स्ट असांजो स्टेप आहे अनलाइक फ्रैक्शन। हाणे अनलाइक में कीअं हूंदो आहे, हाणे तव्हां ॾिसो था त हिते असांजा छेद अनलाइक आहिनि, यानी हेठियां हुनजा डेनोमिनेटर्स चेंज आहिनि, हिन जा डेनोमिनेटर्स सेम आहे, त लाइक हो न त हो अनलाइक आहे। हिन खे ट्रेडिशनल करण जो तरीक़ेकार छा आहे, सभ खां पहिरियां असां जेके डेनोमिनेटर्स आहिनि इन्हनि जी LCM कढी करे हिते रखंदासीं। LCM कढंदासीं, 3 शयुनि जी असां LCM सिखी आहे। हिन ॿिन्हिनि जी LCM कढीसीं, डेनोमिनेटर्स जी, त 3 शयुनि जी LCM 6 निकिती। ऐं अगरि तव्हांखे LCM कढण में प्रॉब्लम आहे या LCM खे सम्झणो आहे त लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे, LCM खे तफ़सीली ॾिसी सघो था। सो असां अचूं था पंहिंजे हिन टॉपिक जी तरफ़, त जॾहिं अनलाइक फ्रैक्शन हुजे त हेठियनि डेनोमिनेटर्स जी असां LCM लहंदा आहियूं। LCM फाइंड करण खां पोइ आहे LCM असां हिन जॻह ते रखंदासीं। उन खां पोइ हिन जो कहिड़ो स्टेप आहे, त हे जेके डेनोमिनेटर्स आहिनि, हिन डेनोमिनेटर जी हिन ते टेबल ॾिसंदासीं त वञे थी, डेफिनेटली वेंदी, छो त LCM में ऑलरेडी असां सिखियो आहे। हिन जी हिन ते टेबल, यानी हिन डेनोमिनेटर पहिरें जी हिन ते टेबल घणा दफ़ा थी वञे, 2 दफ़ा थी वञे। जेतिरा दफ़ा वेंदी असां हुनखे मथां मल्टीप्लाई करे लिखंदासीं। उन खां पोइ शहनि जी शहनि ते घणा दफ़ा वेंदी, 1 दफ़ो असां उहे टाइम्स उते लिखंदासीं। जॾहिं हिन तरीक़े ते पुॼंदासीं असां छा कंदासीं, हिन ॿिन्ही खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं, 2 × 4, निशानी जेका मिलियल हुजे उहा लाहे जो, प्लस जी मिलियल आहे प्लस लाहींदासीं, 1 × 5 = 5। जॾहिं हिन जॻह ते असां पुॼी वञूं त असां छा कंदासीं, छेद साॻियो रखंदासीं ऐं मथियां पाण में जोड़ कंदासीं। उन खां पोइ असांखे इहो ॾिसणो आहे त जेको असांजो आंसर मिलियो आहे असांखे छा उहो रिड्यूस थिए थो। त रिड्यूस करण ते बि हिकिड़ो तफ़सीली वीडियो ठाहियो आहे, यकीनन हुनखे बि ॾिसी वठंदव। त हिनखे असां रिड्यूस कंदासीं, 3 जी टेबल थी वञे, 3 × 9 2 × 6, त 3/2 जवाबु आयो आहे। ऐं अञा ॾिसूं था त असांजो हे इम्प्रॉपर में आहे, त असां हिनखे कंपाउंड में मटाए रखंदासीं। कंपाउंड में मटाइण जो तरीक़ो बि ऑलरेडी असां सिखी चुका आहियूं। अहिड़े तरीक़े सां असां लाइक फ्रैक्शन जो जोड़, अनलाइक फ्रैक्शन जो जोड़ सिखियोसीं। उन खां पोइ अनलाइक फ्रैक्शन जी असां सब्ट्रैक्शन ते ईंदासीं। त अनलाइक फ्रैक्शन में कीअं, हाणे असां जेका सब्ट्रैक्शन में हिते ॾिसूं था त हिन जा डेनोमिनेटर्स चेंज आहिनि, पर हिते विच ते असांखे माइनस मिलियल आहे, हिते असांजा लाइक फ्रैक्शन हो, हिते अनलाइक फ्रैक्शन आहे। साॻे ई तरीक़े सां हिन ॿिन्ही जी बि LCM लहंदासीं, अनलाइक फ्रैक्शन आहे।
हिन जी 8 LCM निकिती। LCM असांखे ख़बर आहे त हिते लिखंदासीं। वरी असां हिन जा हिन ते टाइम्स चेक कंदासीं त 8 जी 8 ते घणा दफ़ा टेबल थी वञे, हिकु दफ़ो। 2 जी 8 ते घणा दफ़ा वेंदी आहे, 4 दफ़ा। उन खां बाद में असांखे ख़बर आहे त हिन खे मल्टीप्लाए कंदा आहियूं। 1 5 5 माइनस लाइ ईंदासीं 1 चौंक 4। असां हाणे हिन जॻह ते पहिरीं प्लस हुई त प्लस पा कयूं, हाणे हिन जॻह ते माइनस आई आहे त डेफिनेटली माइनस कंदासीं। 5 में 4 वेंदा, 1 बचंदो, 6 असां साॻियो लाइ रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असां हिन लेक्चर में एडिशन ऐं सबट्रैक्शन सिखीसीं, लाइक ऐं अनलाइक फ्रैक्शन जी। उन खां पोइ असां हिकिड़ी जेका हिन जी ट्रिक आहे हिन खे जल्दी सॉल्व करण जी, LCM वग़ैरह खां बचण जी, उहा इहा आहे। असां ॾिसूं पिया त जॾहिं लाइक फ्रैक्शन मिले थो त असां हुनखे हल करण में एतिरो टाइम नथा वठूं, पर जॾहिं अनलाइक फ्रैक्शन मिले थो त असांखे हुनजी LCM वग़ैरह कढणी हिकिड़े ट्रेडिशनल मेथड सां असांखे हिते पुॼणो थो पए। हाणे असां इहो सिखंदासीं त जॾहिं हिन खे LCM कढण वग़ैरह खां बची करे असां जल्दीअ में हिन खे सॉल्व कीअं करे सघूं था। उन जे लाइ इहो आहे त असां छा कंदासीं, हिन फ्रैक्शन्स खे पाण में इक्वल कंदासीं। जेका इक्वल वारी असां इक्वलिटी पहिरियों ट्रिक सिखी हुईसीं, उहा ई हिते इस्तेमालु कंदासीं। त असां हिन ॿिन्ही जा छेद जॾहिं हिकु जहिड़ा कंदासीं हिन वांगुरु, त पोइ हीअ असांखे सॉल्व करण में आसानी थींदी। त ट्रिक्स असांखे ख़बर आहे त इक्वल कीअं कबो आहे। हिक ॿिए सां छेद ज़रब कबा आहिनि, अगरि न त वॾे खे ॾिसो त छा असां नंढो हुन जहिड़ो करे सघूं था, त डेफिनेटली करे सघूं था। असां हिन टिनि खे 6 त हिन खे असां हुनजे बराबरि करण लाइ छा कंदासीं, 2 सां ज़रब कंदासीं। हाणे जॾहिं हिन खे 2 सां ज़रब कंदासीं, अचूं था 2 4 2 टिका 6 प्लस 5 भाङे 6। हाणे असांजा जॾहिं ही इक्वल थी विया आहिनि त असां छा कंदासीं, सिंपली हिन खे 6 साॻा ई रखी मथियां पाण में जोड़ कंदासीं। ऐं उन खां पोइ साॻे ई तरीक़े सां असां हिन खे 2 टिका 9 2 टिका 6 रिड्यूस कंदासीं। 3 भाङे 2 जवाबु आयो। हाणे मूं पहिरियों हिन खे ट्रेडिशनल तरीक़े सां हल कयो तव्हांजे साम्हूं, त हिन जो जवाबु 2 भाङे 3 आयो, सॉरी 3 भाङे 2 आयो या 9 भाङे 6 आयो। ऐं हिन खे मूं इक्वल करे सॉल्व कयो आहे, त तॾहिं बि हिन जो जवाबु साॻियो आयो आहे। हाणे असां हिन खे ट्रेडिशनली सॉल्व करे ॾिसंदासीं त छा जवाबु सेम बीहे थो। हिन खे ट्रेडिशनली सॉल्व कीअं कंदासीं असां, अगरि मां इन दर्जे खे हितां करे लिखां त हिन जी LCM 6 निकिती हुई, 6 निकिरंदी। 3 जी 6 ते 2 दफ़ा टेबल वेंदी, 6 ते 6 जी 1 दफ़ा टेबल वेंदी। हिन खे असां ज़रब कंदासीं 2 4 प्लस लाहींदासीं 1 5 5, त जवाबु आयो 9 भाङे 6, जेको हिते ऑलरेडी असां इक्वल में कढी आया आहियूं। साॻे ई तरीक़े सां तव्हां माइनस बि इन तरीक़े सां सॉल्व करे सघो था इक्वल वारे मेथड सां। त जीअं एडिशन ऐं सबट्रैक्शन तव्हांखे फ्रैक्शन जे अंदरि मिले, त तव्हां ॿिन्ही पासनि खे इक्वल करे इक्वल करण जा तरीक़ा आहिनि, उनजी लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। उनजे पासनि खे इक्वल करे, पर इहो यादि रखो त एडिशन ऐं सबट्रैक्शन जे अंदरि। सो हाणे तव्हांजे स्क्रीन ते हिकु एक्सरसाइज़ आहे, यकीनन इन खे सॉल्व कंदो ऐं इंशाल्लाह असां वरी मिलंदासीं हिकु नेक्स्ट टॉपिक ऐं नेक्स्ट वीडियो में। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।